बहराम को ख़बर शामिल कंदासीं त पाकिस्तान पीपल्स पार्टी सूबे सिंध जे सदर PS-15 जे उम्मीदवार निसार अहमद खोड़ो जे इलेक्शन वर्क ऐं PS-16 जे उम्मीदवार ग़ैबी नवाब सरदार खान चाडियो, खुर्शीद अहमद बुलंद खान जूनेजो, मकसूद अहमद मेमून, शाह गाजी मुगैरी, मोहम्मद अमीन शेख, लियाकत अली अबड़ो, अख्तर हुसैन इरशाद, नियाद लाखो, नूर अहमद बिरोही, इम्तियाज़ डेपर, अब्दुल मजीद मगसी समेत समय उहदेदारनि वर्करनि ॻोठ लाखा कमाल खान चांडियो, ट्रिब जाड़ो, अकरम लंजवाणी, फ़कीर मेहर पतूजो में साबिक़ा हाई कोर्ट सखर रजिस्ट्रार अल्ताफ़ हुसैन पंहिंजे ॻोठ में कार्नर गरजाणी कोठाए आयल महिमाननि जे दोहल शरनाइनि खे गुलनि सां इस्तक़बाल कंदे बोस्की पटका अजरक ऐं टोपिन जा तोहफ़ा न उन मौक़े ते ॻोठाणनि तरक़ियाती कम न थियण ऐं 2022 में बरसात मुतासिरनि खे घर न मिलण जूं शिकायतूं कयूं। उन्हनि खे जवाब में निसार खोड़ो ख़िताब कंदे चयो त PP पंहिंजे हर दौर में रोड रस्ता नौकरियूं ॾिनियूं आहिनि ऐं घर घर बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम ऐं पैसा मिलनि पिया। हींअर सिहत कार्ड हारी कार्ड ऐं ॾियारींदासीं अव्हां जे तक एन 196 ते बिलावल भुट्टो ज़रदारी PS-15 ते आऊं बीठो आहियां ऐं तीर जे निशान खे 8 फरवरी ते वोट ॾेई कामयाब कंदा। इंशाअल्लाह अव्हां जा बाक़ी रहियल तरक़ियाती कम थींदा।